ब्रेकिंग न्यूज़ तव्हां शेयर कंदा रहूं। हैदराबाद का 14 महीननि खां पोइ वासा मुलाज़मनि खे 5 महीननि जी पघार ऐं पेंशन लाइ चेक जारी कया विया आहिनि। सिंध हुकूमत 31 करोड़ 20 लख रुपयनि जो चेक जारी करे छॾियो। वासा मुलाज़मनि मूजिबि ॼाणायल रक़म मां लॻभॻि 2700 मुलाज़मनि खे 5 महीननि जूं पघारूं ऐं पेंशन जा पैसा मिली सघंदा। ख़बर के हवाले से नाज़रीन अवां खे हिकु ॿीहर आगाह कंदा रहूं या ब्रेकिंग न्यूज़ अवां सां हैदराबाद का शेयर कंदा रहूं। 14 महीननि खां पोइ वासा मुलाज़मनि खे 5 महीननि जी पघार ऐं पेंशन लाइ चेक जारी कया विया आहिनि। सिंध हुकूमत 31 करोड़ 20 लख रुपयनि जो चेक जारी करे छॾियो। वासा मुलाज़मनि मूजिबि ॼाणायल रक़म मां लॻभॻि 2700 मुलाज़मनि जी 5 महीननि जूं पघारूं ऐं पेंशन जा पैसा मिली सघंदा। तफ़सील मालूम कंदासीं। धरती टीवी हैदराबाद जो रिपोर्टर शब्बीर अबड़ो असां सां लाइन ते मौजूद है। शब्बीर, अपडेट कजो, वधीक छा तफ़सील आहे? जी बिल्कुल, सिंध सरकार नेठ 14 महीने बाद वासा मुलाजमन की पघार और पेंशन लाइ 31 करोड़ 20 लख रुपया जारी करे छॾिया आहिनि। सिंध के मकानी खाते पारां वासा मुलाजमन की पघारन लाइ जारी चेक मुलाजमन हवाले कयो वियो आहे। मुलाजमन जो चवण है तो ॼाणायल रक़म मां वासा के लगभग 2700 मुलाजमन के 5 महीनन जूं पघारूं ऐं पेंशन फराम थी सघंदी। बाक़ी 9 महीनन जी रहियल पघार ऐं पेंशन फराम करण लाइ मकानी खाते तोड़े वॾे वज़ीर वटि दायो आहे। उन हवाले सां अब्दुल कयूम भट्टी, इंसाफ लाशारी, असलम अब्बासी, रहीम खोसो ऐं ॿियनि चयो त वासा ऐं HDA अमलदारनि जी लापरवाही सबबि मुलाज़िम 14 महीननि जी पघार ऐं रिटायर्ड मुलाज़िम पेंशन खां महरूम पड़ियल आहिनि। जी शबीर, अपडेट करण लाइ अवां जी वॾी महिरबानी।